ॻोठ मिठा खान इस्लामी में जिते जेको हिननि ॻोठनि पारां एहतियात कयो आहे त बासर माण्हुनि असांजो जेको सरकारी रस्तो आहे उहो ड्राए छॾियो आहे। इन हवाले सां असां पुलिस जे बि आहियूं, पर पुलिस असांजी का बि तदारक नथी करे। तॾहिं खां वधीक हिन खां पुछो हिननि छा चवणु आहे। 32 फुटनि मां जॾहिं मुख़्तियारकार एचएम जी लिखत नोटिस असां ॾिनो, बाबा 12 फुट तव्हांखे ॻोठ खे रस्तो असां ॾियूं था। उहो 12 फुट बि कटे हिन वक़्तु असांखे हुन 6 फुटनि ते जेको न बीमारी आहे, सीमारी आहे, सुभाणे गाॾी आहे, मौत आहे, असां उहो लाश छा ते खणूं? असांजी गुज़ारिश आहे वज़ीर आज़म खे ऐं MP MN खे, साईं फज़ल शाह खे, असांखे बड़ा महिरबानी ख़ुदा खे मञो असांजो मसइलो हल करे ॾियो। जेॾी महिल ॾिसो तंहिं महिल रस्ते ते पाणी छॾी वेठा आहिनि। असां हिन महिल अचूं, नंढा ॿार अचनि या शहर वञनि था, हिन पाणीअ में गुज़री था वञनि। 12 साढा 12 फुट रस्तो आहे। हींअर तव्हां नाप कयो, हे भुटनि जी रियाज़ भुटो आहे, गफ़ूर अराई आहे, अब्दुल गनी अराई आहे, अॻियां मुक़ाम खां रस्तो कटी थो वञे पियो। ॾिसो त हींअर तक़रीबन 4.5 फुट रस्तो वञी बचियो आहे। कॾहिं रस्तो ठाहे वेठा आहिनि, कॾहिं ॻोठ जी ज़मीन खां वेठा आहिनि। हिन वज़ीर आला सिंध ऐं ॿियनि वसवालनि खां अपील कई आहे त असांजे ॻोठ जो रस्तो क्लियर कराए ॾियो। कैमरामैन राशिद गॾु अब्दुल लतीफ़ शहर, सिंध TV न्यूज़, टंडो मीर अली।